कब्ज़ा माफ़िया ऐं पुलिस पंहिंजो पुराणो रिवायती किरदारु अदा करे कोर्टुनि जो आर्डर थो ॾिए छॾियो। प्रॉपर्टी तां कब्ज़ो ख़त्म करण बजाए वापसि रवानी थी वई दादू रिपोर्ट सखी सरदार चारण। अदालती हुकुम ते DSP सेक्शन थाणे जो SHO पुलिस अटालन समेत जुड़ियल शाह मार्केट में शॉपिंग सेंटर जो छॾाइण लाइ पहुता त मुख़ालिफ़नि धुरनि सां झड़पूं थियूं। अयूब मल्हा, मुनीर अहमद मल्हा ऐं ॿियनि पारां पुलिस एहलकारनि सां मुंहमारी ऐं झड़पण खां पोइ पंहिंजे मथां पेट्रोल हारे बाहि ॾियण जे करे एहलकारनि ऐं माण्हुनि खे रोके वरितो। सेक्शन थाणे जे SHO अदालत में रिपोर्ट पेश कई त हू रिंद शॉपिंग सेंटर जो कब्ज़ो छॾाइण लाइ पहुता त मुख़ालिफ़ुनि पंहिंजे मथां पेट्रोल हारे पाण साड़ण जी कई। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पारां जड़ियल शाह मार्केट में शॉपिंग सेंटर जे मालिक जो फ़ैसिलो रिंद शॉपिंग सेंटर जे मालिक अली नवाज़ रिंद जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो हुयो। शॉपिंग सेंटर मुंहिंजो आहे, मुनीर अहमद मल्हा वारनि कब्ज़ो कयो आहे। अदालती हुकूमत ते पुलिस ऐं बेअलफ़ कब्ज़ो छॾाइण लाइ पहुता त मुख़ालिफ़नि धुर कोर्ट जे बेअलफ़ मथां ऐं ॿियनि एहलकारनि मथां पेट्रोल हारण जो ड्रामो कयो ऐं पुलिस कब्ज़ो कंदड़नि सां मिलियल आहे। अली नवाज़ रिंद सुभाणे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट सिंध जे ऑर्डर कब्ज़ा माफ़िया ऐं पुलिस ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट अॻियां एहतिजाज कंदसि। अली नवाज़ रिंद चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद खां मुतालबो थो कयां त कब्ज़ो ख़त्म करण लाइ रेंजर्स मुक़ररु करे कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे। अली नवाज़ रिंद जो मौक़िफ़।